बिरासटी में ख़बर ॾींदा हलो त मंगो बरसां ॻोठ मियाणी मला जे ॻोठाणनि जो वधंदड़ बदअमनी तोड़े वधंदड़ चोरियूं ऐं फुरन खिलाफ़ ॻोठ बरसां चोरी थियल ट्रांसफार्मर वटि सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाज कंदड़ माजिद मला, ख़ालिद मला, शहबाज मला, अवेस मला, हनीफ मला, अशफाक मला समेत ॿियनि चयो त राति देर सां नामालूम चोरनि ॻोठ जो ट्रांसफार्मर लाइ क़ीमती कोयल ऐं 11,000 वोल्ट जूं तारूं लाहे खणी विया आहिनि, जंहिं सबबि असांजे 20 खां वधीक ॻोठ जी बिजली बंद थी वई आहे। हिननि चयो त अॻु बि केतिराई भेरा सेप्को लाइन जूं ईंदड़ तारूं मुख़्तलिफ़ हंधनि तां चोरी करे विया आहिनि। हिननि चयो त मथां रमज़ान शरीफ जो भलारो महीनो अचे पियो, बिजली न हुजण सबब सख़्त परेशानी थी सघे थी। हिननि वधीक ॿुधायो त मुख़्तलिफ़ ॻोठनि मां रोज़ानो जी बुनियाद ते पिण घरनि मां चोरियुनि जी वारदातूं आम बढ़ियल आहिनि, पर पुलिस चोरियुनि ते ज़ाब्तो नाहे आणे सघी, जॾहिं त मंगो लिंक रोड केतिराई ॻोठ मिलाए थो जितां फुरन जूं वारदातूं आम बढ़ियल आहिनि। हिननि DIG शिद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त फौरी तौर नोटिस वठी चोरनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई करे बदअमनी ते ज़ाब्तो आणे अमन क़ाइम कयो वञे, जीअं इलाइक़े वासी सुख सां रही सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।